in Sindhi. Sir Isaac Newton साइंसदान रियाज़ीदान ऐं फिजिक्स मां हिकु सर आइज़ैक न्यूटन 4 जनवरी 1643 ईस्वी में पैदा थियो इंग्लैंड के नंढे ॻोठ में। सर आइज़ैक न्यूटन पंहिंजी जवानी में तइलीम में दिलचस्पी ॾेखारी। सर आइज़ैक न्यूटन जो हिकु मशहूरु वाक़ियो आहे त हू हिकु सेब जे वण हेठां वेठो उन मथां सेब किरियो। हू इन मामूली वाक़िए ते हैरान थियो त हीउ सेब हेठि छो किरियो, मथे छो न वियो। उन बाबति थोड़ा सा तजुर्बा कया, मुशाहिदा कया ऐं पाण खे ॿुधाईं त जेकी शइ मथां किरंदी उहा सभई हेठि किरंदी, कॾहिं मथे न वेंदी। सर आइज़ैक न्यूटन जे करे ई असां आसमानी सिज ऐं आसमानी जिस्मनि जी हरकत बाबति घणी ॼाण हासिल करे सघिया आहियूं। सर आइज़ैक न्यूटन साइंस में हिकु नओं दौर आंदो, तंहिं करे सर आइज़ैक न्यूटन खे साइंस जो बारी चयो वेंदो आहे। So today my